क़ौमी असैम्बली जो अलविदाई इजलास अज मंझंद 2 वॻे थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अज क़ौमी असैम्बलीअ खे आख़िरी ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अज सदर खे क़ौमी असैम्बली टोड़ण लाइ समरी मोकिलींदो। सदर समरी ते सही न कई त 48 कलाकनि अंदर क़ौमी असैम्बली पाण वादो टुटी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असैम्बली जो अलविदाई इजलास अज मंझंद 2 वॻे थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौमी असैम्बलीअ में आख़िरी ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सदर खे क़ौमी असैम्बली टोड़ण लाइ समरी मोकिलींदो। सदर समरी ते सही न कई त 48 कलाकनि अंदर क़ौमी असैम्बली पाण वादो टुटी वेंदी। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असैम्बली जो अलविदाई इजलास अॼु मंझंद 2 वॻे थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौमी असैम्बलीअ खे आख़िरी ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सदर खे क़ौमी असैम्बली टोड़ण लाइ समरी मोकिलींदो। सदर समरी ते सही न कई त 48 कलाकनि अंदर क़ौमी असैम्बली पाण वादो टुटी वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। क़ौमी असैम्बली जो अलविदाई इजलास अॼु मंझंद 2 वॻे थी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौमी असैम्बलीअ खे आख़िरी ख़िताब कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु सदर खे क़ौमी असैम्बली टोड़ण लाइ समरी मोकिलींदो। सदर समरी ते सही न कई त 48 कलाकनि अंदर क़ौमी असैम्बली पाण वादो टुटी वेंदी।